यूसुफ वही पियो मिली सच ॿुधाइजे यूसुफ आई है यूसुफ जो रूह यार तू तो सफ़ा सुलमा में सिद्धी के जड़ो थी पियो केदी भाई ज़रीना वे तो सही यार वे तो सही यार कुछ ॻाल्हाए तो सही भला पंहिंजी ॿोली ॿोली विसारे छॾी थी छा छो तो मां अरबी में ॻाल्हायां कैफ़ हालुक या अखी ज़रीना यूसुफ खां चांहि जो तो पुछो थी न खैरियत कॾहिं आ हफ़्तो खनि थींदो हफ़्तो खनि शाबाश हुजे पियो हफ़्तो खनि थियो त हिते आहे ऐं असां वटि अॼु आयो ख़ैर पंहिंजो भाइटे भाइटी ॾिठी हा असां मुल्क जी आदमशुमारी में घटि इज़ाफ़ो कयो आहे ख़ैर त आहे कुहाड़ी खयों अथई कंहिंजो खून कंदे छा बसि ईअं तबियत ठीकु अथई न हा ठीकु आहियां थोरो थकल थो ॾिसी हा शायदि थकल आहियां हाणे हीअं कर कुझु देरि आराम करे वठि कचहरियूं राति जी मानी बि कंदा उत्साह बाबा हाणे किताब बंदि कयो हलो सुबुह जो स्कूल वञिणो अथव शाबाश जबर पुट थां खण तो ख़त लिखण छो छॾे ॾिनो मूं छॾियो हा असीं त इहो ई था सम्झूं ॻोठ खे छॾे अची शहर वसायोसीं असांजे पर पुठ तुंहिंजा कुझु ख़त ॻोठ पहुता हुआ ऐं असां तोखे हितां कुझु ख़त लिखिया से त मिलिया हूंदई हा मिलिया हुआ त पोइ पक मुंहिंजी शादीअ जो दावतनामो मिलियो हूंदई हा उहो मिलियो हो शहर आख़िर मुबारक जब न लिखी ख़ैर तोते मयार न आहे पर यार तो त अहिड़ी खणी छप पई जो असां सम्झो त तूं मरी वियो आहीं कसम कुझु इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में मरण खां अॻु मरी वेंदा आहिनि यार यूसुफ इन्हनि 10 सालनि में तूं ॾाढो बदिलजी वियो आहीं मूंखे ॾिस बिल्कुलु साॻियो ज़िंदगी जी सख़्तियुनि ते मुड़कण मुंहिंजो उसूल आहे तूं ॾाढो ख़ुशि नसीब आहीं कासिम ख़ैर ॿी का ख़बर चार रे अरबसान जी छा ॻाल्हि आहे तबियत त ठीकु थी न न का ख़ासि ॻाल्हि कान्हे थोरो मथे में सूर आहे ईअं चओ न ज़रिया ये मथे सूर जी गोरियूं न खयो आहे दवा जी ज़रूरत न आहे गोड़ छॾ हिते सुबुह ताईं देरि थी पई ओहो यार मथे में सूर आहे पाणी लही वेंदो फक यार फक मथे सूर जी गोरियूं आहिनि को बंदूक जूं गोलियूं न आहिनि तूं थकल आहे थोरो आराम करे वठ
छा ॻाल्हि आहे? निंड नथी अचे छा? मथे में सूर आहे बस। ख़ैर आहे, तूं आराम कर। ज़रीना, ज़रीना, छो? ॿुध, यूसुफ खे ज़रूर का तकलीफ़ आहे, ॿुधाए नथो। मुझे ख्याल है कि डॉक्टर के वठी जा। तव्हांजी मर्ज़ी। पर डॉक्टर लाइ फी जा कुछ पैसा घुर्जन, ऐं मूं वटि फ़क़ति 10 रुपया मस थींदा। तो वटि का बचत आहे? मूं वटि त कुझु बि न आहिनि। इहो छलो त ॾे। छले खे छा कंदे? तूं ॾे त सही। तीनू जो होटल सॼी राति खुलियल हूंदो आहे, वटि गिरवी रखी कुछ पैसा वठंदुसि। ॿुध, यूसुफ जो ख्याल रखी। कासिम, केड़ा पे वनी? ईअं थोरो ॿाहिरां हवा खाई अचां थो। मूं अवां जो ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। ऐं ठीकु आहियां, तूं ॿाहिरि न वञ। ऐं मूंखे डॉक्टर जी ज़रूरत कान्हे का। छा? छा? तोखे डॉक्टर जी ज़रूरत न आहे? ज़िद न कर, ऐं ठीकु आहियां। खुदाफिज चाचा, खुदाफिज चाचा, खुदाफिज अम्मा, खुदाफिज अम्मा। यूसुफ, हमेशा लाइ आयो आहीं या वरी अरबुस्तान वापसि मोटी वेंदे? मोटी वेंदसि, पर छा? जंहिं मक़सद सां आयो आहियां उहो पूरो कंदुसि। शादी करण त न आयो आहीं? शादी मुंहिंजे हथ मां शादी जी लकीर ढही वई आहे कासिम। मुंहिंजे नसीब में अकेली ज़िंदगी जा हिकला लम्हा लिखियल आहिनि। वाह वाह, ॾाढो ॻाल्हाइण सिखी पियो आहीं। अॻु त मोगो मटर हूंदो आहे। कासिम, चओ। तोखे ख़बर आहे त कहिड़े मक़सद सां तुंहिंजे घर आयो आहियां? हा, ख़बर। ख़बर थी? हा, ॿुधाई। तूं असांजे घर नेक किरादे खां आयो आहीं। अरे भूख, मुंहिंजो सॻो मारो मुंहिंजे घर में नेकरादो न खणी आयो हूंदो त छा पाण सां गॾु दस्ती बम खणी आयो हूंदो? हिन धरती ते न हुजे हा त जेकर फ़रिश्तो हुजे। मतां के ग़लतफ़हमी में हुजे। मां बि वॾो पलस्तर आहियां। चङो, हाणे शाम जो कॾहिं। ख़ुदा हाफ़िज़। आउं सुभाणे मोटी वेंदसि रीना। तूं बुढ़ा ॾिसी छो नथी? तुंहिंजी मौजूदगी मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे। मां हिन अज़ाब ते मौत खे तरजीह ॾियां थी। तूं केतिरी में बदिलजी वई आहीं। 12 सालनि जो अर्सो काफ़ी तवील हूंदो आहे। पर कंहिंजी याद खे दिलि मां कढण लाइ 12 सालनि जो अर्सो तमामु घटि आहे। तूं जॾहिं शादी करे पंहिंजो घर वसाईंदे ऐं पंहिंजे ॿारनि जो पेट पालण लाइ ॾींहुं राति महिनत कंदे, तॾहिं तोखे गुज़िरियल घड़ियुनि जी यादि ठठोली महसूस थींदी।
तू मोहब्बत खे ठठोली थी समझी हाँ तो पोइ सच चाहे सिर्फ़ असांजो अणचिटो आईंदो। हालतुनि तोखे पत्थर करे छॾियो आहे। न हालतुनि मूंखे सिख्या ॾिनी आहे। मां महसूसु कयां थी माउ जे जज़्बे खां मथे ॿियो कोई जज़्बो न आहे। मुंहिंजी हयाती जो गुज़रंदड़ हर लम्हो इन फ़िक्र में गुज़रंदो आहे त मुंहिंजा ॿार वॾा थी कंहिं लाइक़ु थियनि। हू असां वांगुरु मुफ़लिसी ऐं तंगदस्ती जे घाणे में पिड़जी ज़िंदगी खे बार न सम्झनि।